दूसरा दिन सुबह 11 बजे। हथ धोते छा सां साबुण सां। जेके हीअं करे थुकुन सां धोईंदो हूं। अरे पप्पा धोता बराबर। सैनिटाइजर काॾे कई? हे शइ खलास बि थियण वारो आहे, शाम जो वठी थो अचां ॿियो। ना आहे को ज़रूरत ॿाहिरि निकिरण जी। मां भाॼी वठण वेंदुमि वठी ईंदुमि पाणे मां। ऐं हेतिरे में कीअं ख़लास थी वियो? हाणे 15 ॾींहं पहिरियों वठी आयो आहियां मां। अंदरि सनान में बि धोणे आहे। अरे पप्पा यार तव्हां ई त चयो थोड़ी थोड़ी देर में हण। त थोरो पाणी विझी करे मिक्स करेसि न। अरे भाई पाणी विझंदुमि त सफ़ा हो थी वेंदो न, डाइल्यूट थी वेंदो न, असर कीअं कंदो? शाम जो वठी थो अचां यार, मां पकिजी वियो वई हुई मुंहिंजी। अरे तूं माण्हू आहे केरु आहे? वो टीवीअ ते गला फाड़े फाड़े बीठा आहिनि, ॿाहिरि न निकिरो ॿाहिरि न निकिरो, अलाए कंहिंमां वायरस थी वञे तव्हांखे। हर घड़ी था चवनि घर वियो पंहिंजे घर में ई मरी वञो, पर ॿाहिरि न अचो। ऐं तोखे हेॾी मस्ती। पप्पा उहे त चवनि था न कंहिंमां बि थी सघंदो आहे, पोइ सुभाणे घर वारनि में थी वञे त। माना हे जंहिं सां तुंहिंजा जेके लक्षण आहिनि न, तो मां ई असांखे वायरस थींदो। खपाई चओ कॾहिं फिटी कयूं घर जे ॿाहिरि। पप्पा तव्हां मां बि थी सघंदो आहे न। माना मां निकिरी वञा थुक हुजे वठ गण तोखे ॾियणो आहे। 23 साल खारायो पीआरियो आहे, अञा ताईं असांजे पैसनि जो सैनिटाइजर तो यूज़ करे। तोखे हेॾी मस्ती, तूं मूंखे थो चए मुंहुं मां वायरस थींदो तोखे? पप्पा यार मां तव्हां सां मस्ती कंदो त सीरियस खणी छॾींदा हर काई ॻाल्हि। हेॾा तव्हां ॿई पीउ पुट खाइण पीअण ऐं सुम्हण जे सवाइ कुझु कयो था? घणो रत कयो अथव? सम्झे थो छा आहे? सम्झाए बीठो आहियां। घर वे असां मर्द माण्हू थी घर वेठा आहियूं। हेॾा मां नथी लोड़ियां। मूं वायरस जेतिरो न मारींदो ओतिरी मौत असांजी माईअ जे बिना ई थी वई आहे। तोखे मां चयो न मम्मी हेल्प करेसि, खाली खाई पी सुम्हणो अथव घर में। हेॾा मुंहिंजी हेल्प छॾियो, घटि में घटि पंहिंजो कमु त पाण कनि। खसीस खाली पंहिंजी रोटी खाई पंहिंजा बासण पाण मलनि या पंहिंजा हंध पाण खणनि त मुंहिंजो अधु टेंशन उते ई गुम थी वञे। पर हिते नाश्ता ऐं पाणी बि हथ में खपनि हिननि खे। अञा भाई तूं कॾहिं सुधरने? हेॾा त हुनखे छा था चओ? उते चांहि पी करे कोप ताव ते रखी आया आहियो। ठीकु आहे, ॿुधाणे हर कोई पंहिंजो पंहिंजो पाण कमु करे हाणे, सम्झी? मम्मीअ खे तकलीफ़ न ॾियणी आहे। हा ठीकु आहे न, तव्हां वञो ठाहियो पंहिंजी रोटी, मां पंहिंजी पोइ ठाहींदुमि। लख जी लानत थी, मां रोटीअ जी ॻाल्हि कई। छॾे संदेरी, असांजे घर जो वायरस हे आहे, असांखे त बीमार कंदो ई इहो। अरे पप्पा यार मजाक तो क्या न। अच्छा पप्पा जंहिं महिल सभु पूरो थी वेंदो पोइ केॾे हलंदासीं? दुकान ते। पप्पा यार दुकान जे अलावा काॾे हलंदासीं? अरे तू बेवकूफ़ माण्हू आहे छा? सॼो महीनो घर वेठा आहियूं, धंधा दारियूं बंदि करे आराम लॻो पियो आहे। जंहिं महिल सभु खुलंदो पोइ घुमण निकिरी हलूं? माण्हू थूकूं न हणंदा? हिते तूं घर में आराम सां वेठो आहे। अॼुकल्ह सभु लॻो पियो आहे मोबाइल ते। तोखे जाते जंहिं जॻह ते वञिणो आहे हुन जी तूं वीडियो हलाए वेही रहो आराम सां। हाणे 4 ॾींहं थिया आहिनि, हुननि मां गेटवे ऑफ इंडिया ॾिठी, वरी इंडिया गेट ॾिठी, ताजमहल ॾिठो, 2 ॾींहं पहिरियों अमेरिका ॾिठी सॼी। माने अॻे हूंदो कुझु ख़बर न हूंदी त माण्हू घुमण वेंदा। जॾहिं अॼुकल्ह लॻो पियो आहे मोबाइल ते, छाजे लाइ काॾे वञिजे? हाणे मां अमेरिका ॾिसी आयुमि, कॾहिं ज़िंदगी में न सोचींदुमि मां अमेरिका वञा। मस्तु लंडन जो हिकिड़ो सीन पियो हले, बर्फ़ बि पए, मां तकिड़ो वञी एसी हलाए छॾी। माना बाक़ाइदा ईअं पियो लॻे मां लंडन में वेठो आहियां। ऐं मोबाइल ते जेको 10,000 ख़र्च कयो आहे, 15,000 एसी ते ख़र्च कया आहिनि, सिधा तो वसूल ईअं थींदा न? ॿियो कीअं थींदा? न तेरी माने हिन भाईअ मां काई उमेद न कजांइ। मां सॼी ज़िंदगी में हिन भाईअ सां ख़ाली हिकु दफ़ो घुमी आयो, बि हनीमून ते। हुन खां पोइ मज़ा लॻो हिन भाईअ सां मां काॾे वञा। मम्मी उहो बि जोड़ी ई कयो हूंदो, जीअं नाराज़ थी वञे पहिरें दफ़े में, ॿिए दफ़े किथे हले ई न। माना तूं घणो तो वार्त कढी? पप्पा मजाक तो क्या न, कुझु चवा न तो माना बसिया? अरे पप्पा यार मस्ती तो क्या न यार। काॾे सॾु कनि त पुलिस वारनि खे मथे हणनि लकड़ियूं। पप्पा यार पाण में मस्ती था कयूं त पुलिस की पूरा लकड़ी यार वञा तो।